अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिर मिठवार बाबा आला मौजू कहानी। कहाणीअ जो नालो नाकाम शख्स। कहाणीकार मोहम्मद सिर मिठवार बाबा आला। नोट: हिन कहाणीअ में लिखियल समूरा वाक़िआ ऐं किरदार फर्ज़ी आहिनि। उन्हनि जो कंहिंसां ठहिकी अचणु महज़ इतफ़ाक़ी थी सघे थो। उन लाइ मइज़रत ख़वां। कहाणीकार। कहाणीअ जो नालो नाकाम शख्स। पार्ट नंबर 2। आसम में अल्लाह वटि घणियूं ई गनीमतूं आहिनि। मग़फ़िरत, नेमतूं, रहमतूं आहिनि। अहिड़ी तरह हालतुनि में नाज़ुक बि बालग़ थी वञे थो। नाज़ुक बालग़ थिए थो त अहिड़नि हालतुनि में नाज़ुक खे ॿिए शहर में नौकरी मिले थी। थोरे अरसे में नाज़ुक जी शादी थिए थी ऐं थोरे घणी आठट मिले थी त उन दौरान नाज़ुक जी भेण वफ़ात करे वञे थी त थोरे अरसे में नाज़ुक जी माउ वफ़ात करे वई। अहिड़ी तरह थोरे अरसे में नाज़ुक जो वालिद साहिबु वफ़ात करे वियो। पोइ त ॼणु अखियुनि अॻियां आंदहि अची वई, ॼणु ऊंदहि अची वई, आंदहि ऊंदहि अची वई, ॼणु त ॾींहं जो बि कारी राति जहिड़ी ऊंदाहि छाइजी वई, ॼणु त ॾुकार ऐं तंगी थी पई, तंगदस्ती थी पई। नाज़ुक जिन पोइ त संदन ॻोठ में उहा जाइ घर खपायो ऐं असुलु अबाणूं ॾाॾाणूं घर छॾे ॿिए ॻोठ में अभरो सभरो घर वठी उनखे वरी ठहिराए अची उते रहणु लॻो। थोरे अरसे खां पोइ नाज़ुक नौकरीअ तां रिटायर बि थियो। उन वक़्तु नाज़ुक खे औलाद कोन हुयो। नाज़ुक वण जो वापारु सूधो वापारु करणु लॻो। नाज़ुक जो चवणु इहो हो त कमु उहो कबो जेको पाण खे उहो कमु करणु अचे। इहो कमु कबो ऐं ॿियनि जे आसिरे उमेद ते इहो कमु कोन कबो। उन करे जेको कमु पाण खे अचे त उहो ई कमु कबो। पोइ अगरि उहो कमु कारोबार वापारु ख़रीदो फ़रोख़्त वधियो त पोइ उन में वधीक घणा माण्हू पघार ते मज़दूरी करण ते राजुल वक़्तु रुपयनि पैसनि ॾियण सां उहे मज़दूर माण्हू कम सां लॻाए सघजनि था। अगरि जे किन सबबनि जे करे उहे मज़दूर संदन उन मज़दूरीअ जे कम ते नथो अचे त इहो कमु पाण बि करे सघे थो ऐं कम में का बि घारी, को बि रुखनू, का बि रुकावट कोन थींदो जो उहो कमु रुकिजे। छो त इहो कमु पाण खे अचे थो ऐं इहो कमु पाण करे थो त इहो कमु थिए थो, थी वञे थो। कंहिं बि क़िस्म जो घाटो नुक़सानु कोन थो थिए कोन थो। थोरो घणो बि नफ़ो फ़ाइदो थिए थो ऐं कमु बि हलंदो रहे थो। राति ॾींहं वांगुरु मुसलसिल सिॼ चंड हलंदा रहनि था। राति मां ॾींहुं, ॾींहं मां राति थियनि था। इहो वक़्तु टाइम बीहे कोन थो। त अहिड़ी तरह खाधो पीतो त घुरिजे खपे। खाधो पीतो राति ॾींहं में बेरिहाइश, सुहिणी आलीशान, सुठी सुहिणी पोशाक ऐं ज़रूरतूं ख़्वाहिशूं, नेक हसरतूं, मतिलब, नेक मक़सद सभु अहिड़ी तरह सां हासिलु थी सघनि था। दुनिया में दुनियादारी करण सां बि अहिड़ी तरह नाज़ुक जो इहे ॿोल कोल त इहो कमु रोज़गार कबो जेको पाण ई अचे। फ़िलहाल त न का नाज़ुक जिन जी आलीशान जाइ घर ऐं न को न घर में आलीशान ऐं जदीद दौर ज़माने जो फर्नीचर, न के उम्दा उम्दा खाधा ताम, न मोटर कार, न को अहिड़ो को आसार बि। सादी पोशाक। अहिड़नि हालतुनि में नाज़ुक रिटायर थी वियो। नाज़ुक खे को बि हिन वक़्तु औलाद कोन्हे। नाज़ुक हिकिड़ो नंढड़ो कन्फेक्शनरी टिकी बिस्केट जो दुकानु खोलियो उन रोज़गार करणु। कमु उहो जेको नाज़ुक खे अचे थो। अञा नओं दुकानु जेसीं ताईं हले या को ख़रीदो फ़रोख़्त थिए, ॼमे पको पुख़्तो थिए दुकानु, उन दौरान वरी नाज़ुक जी भेण वफ़ात करे वई। थोरे अरसे में वरी नाज़ुक जो भाउ वफ़ात करे वियो। नाज़ुक उन संदसि दुकान खे लॻो पियो आहे जेको नाज़ुक खे कमु अचे थो। दुकान लाइ सामान शयूं वठियो, ख़रीदो करियो, फ़रोख़्त करे पियो। अहिड़ी तरह रोज़गार सां थोरो घणो लॻो पियो आहे। जेको कमु अचेसि थो करे पियो। पर इहा ख़ुशी,
इहा ख़ुशहाली त अलाह जे केतिरो परे आहे। इहा त अञा परे परे खां बि त ॾिसण में कोन थी अचे। इहा ख़ुशहाली कॾहिं ईंदी? वल्लाहु आलम बिसवाब। ख़ूबसूरत ज़िंदगीअ जो राज़ दुआ आहे। मुश्किल जे वक़्त में दुआ करणु घुरिजे। ख़ूबसूरत ज़िंदगीअ जो राज़ दुआ आहे। मुश्किल जे वक़्त में दुआ करणु घुरिजे। छो त जिते इंसान जो हौसलो ख़तमु थी वञे थो, उतां खां ख़ुदा जी रहमत शुरू थिए थी। को रस्तो कोन्हे दुआ खां सवाइ, को ॿुधे कोन थो ख़ुदा खां सवाइ। थोरी इबादत करण सां घणो सिलो मिले थो, थोरी दुआ घुरण सां अर्श हिलाए छॾे थी। अगरि घुरणो आहे त ख़ुदा खां दुआ घुर, छो त दुआ घुरण खां पहिरीं दुआ जी वजह ॼाणे थो। दुआ ज़बान खां बि दिलि खां बि निकिरंदी आहे, छो त दुआ उन्हनि जी बि क़बूल थींदी आहे जिन जी ज़बान बि कोन्हे। दुआ इबादत आहे, दुआ बरकत आहे, दुआ हिफ़ाज़त आहे, दुआ माफ़ी आहे। दुआ करणु कॾहिं बि न भुलिजिजे, छो त दुनिया में सभिनी खे दुआ जी ज़रूरत आहे। जेको दुआनि में सभिनी खे यादि करे थो, ख़ुशियूं सभिनी खां पहिरीं उन जे दरवाज़े ते आवाज़ ॾींदियूं। या अल्लाह, असीं तुंहिंजी इबादत करियूं था, तोखां ई हमराही मदद घुरूं था। मुंहिंजा मौला, तूं ई असां ते रहमतूं नाज़िल फरमाए। अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजे शान ऐं सिफ़ात जे मुताबिक़ नवाज़े। या अल्लाह, तूं असांखे हिम्मत तौफ़ीक़ ॾे, ख़ुशी भलाई अता कर। आमीन या रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मदिन, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारक व सल्लम व आलिही व सहाबी अजमईन। आमीन बिरहमतिक या अरहमुर राहिमीन। आमीन। हलंदड़